हाँ तो जो को पेपर करे मुझी सॼी रूटीन ख़राब थी वही आहे। ये कीअं वेठो आहे रूटीन मुझी सॼी ख़राब थी आहे। उन करे 6 बजे उथणो पए तैयार थियूं वग़ैरह एग्ज़ाम ॾियण वञूं आहे। एग्ज़ाम खां बाद में टूर प्लान कदा त इंशाल्लाह अगस्त में इहो ई प्लान आहे जेको आहे हलूं असां लाहौर साइड इंशाल्लाह ट्राई कदा तव्हांखे घुमायूं। ठीकु आहे। एग्ज़ाम ॾियण वञा त वरी तव्हां सां मिलूं था। ख़ुदा हाफ़िज़। त हया जेको आहे सो एग्ज़ाम खां बाद मां थोरी देरि रेस्ट कई। रेस्ट करण खां पोइ वरी आया शाम जो टाइम मां हलूं व्लॉग वेठा आहियूं। मूड हो त हीअ लोकेशन आहे बाक़ाइदे लालबाग नाले सां बि हिनखे सॼो वेंदो आहे। खैरपुर मीरस में आहे। हे तव्हांखे किथे मिलंदो माना कहिड़ी लोकेशन ते आहे मालूम कयूं था इहो भाई तव्हां ॾिसी हेॾो सईद भाई अस्सलाम बंटी साहब वरी छा थी पियो व्लॉग जे करे मिलियासीं त हलिया हलिया हिनखे मां ॼमूं हिन जा 20 रुपया गुम थी विया। अरे हिन जी जुती गुम थी वई आहे भाई ये गुम हो गई है इसकी हिन खाते में ॼमूं वग़ैरह न त साहब जस्ट ईअं हयां त डमी आहे माना आर्टिफिशियल आहिनि। हेॾे वरी हिन जी आउटसाइड ते थोरो बाग वग़ैरह बि आहे। क्या बात है जियो हे दुनिया ॾाढी ख़राबु आहे। असांजे छा असां पाणी हरामी आहियूं। त इंशाल्लाह अगस्त में प्रोग्राम ठाहींदासीं लाहौर साइड जो। अली फ़िलहाल तव्हां असांजी खैरपुर घुमूं। हिते बकरियूं वग़ैरह बि आहियूं सईद वारनि केरु आहे लाक न हिते लड़की का चक्कर बीवी न छापो हणो डिफेंस बिठाऊं डिफेंस तो समा काथे बिठाऊं गोठ हां गोठ करमाबाद। अरे आसरे जी गाल ना है वकार गदा मुसा मारा ही मने अबे हे मने छाया बने यार ये बकरी खाई नहीं। अच्छा ये बाकी भाई खजी नहीं ये खजू वगैरह ये ना ठायूं ना पक्की ना ना कदी ये बाकी जैतून दई जियो उस्ताद ये नहीं मुखे खबर न दी पाए हे केड़ो ना ये नहीं मुखे खबर न दी पाए ये साहब बाकी हे जानवर दई बंटी आया। अच्छा हां बंटी आया घर खणी आयो हां तो देखा है जानवर वगैरह देखा रही बंटी आया जानवर सही तो मला जा ये बकरियों रंग रंगीलो अरे दे आछून बकरियों ता कलर क्या है ननगे जेके आने पसंद क्या हुंदई ये होता नहीं मुझे देखा काले ता भजो हेवर के घर है तकरीबन महीना थी वियो यार इससे थोड़ा सही है लोकेशन तो माशाल्लाह तमाम ये नेम लिख रहा है तेनी क्या बात है माशाल्लाह। हला न था मुके घर में से बाहर हली वियो हेलो काफी हली वियो तव्हां सभई ॾिसी सघो था सईद जन मुताक़ ठाराई आहे। लोकेशन कहिड़ी ते आई डिफेंस खां माना केतिरो अॻियां थोरो ई अॻियां सफ़ा जी बाला धूम तना हुआ लोकेशन नहीं लड़ाईंदो आहिनि फोन खे ये बारबेक्यू वगैरह सफ़ा अमन इलाही क्यों इवन तमामु बहितरीनु कमु कराए छॾियो आहे मसाला दादा यार पहिरियां इहो ॿुधायो छा खाईंदो छा कुझु बि न जेको हाणे बसि बोतल चांहि वधीक न मानी कराए वठूं जल्दी भले हां भले पानी वग़ैरह कराए मानी करायूं ना आहियां फोन कयां थो छोकिरी खे मानी न हे हुजे माना हिकिड़ो ईअं हां हे वरी मेव वग़ैरह विझणु बीहंदो हा ये यार मोहम्मद अली पौर दोस्त आहे पंहिंजो चारे उहो हा उन आहे थोरो उन ॾेई छॾियो हा थोरो ॾेखारियो न मुज़म्मिल साहब गार्डन गार्डन में शकील संभाल साईं कटिंग वग़ैरह शकील कंदो आहे अली पौर खे भलो असां ॾेई छॾियो हा आहे इहो बसि सही अथसि मेव वग़ैरह उहे चाढ़ण वेंदो आहे हा तक़रीबन सही आहे ॾींदा आहियूं तक़रीबन 20,000 महीनो ॾींदो आहे शिव सर जी यार गर्मी में वेंदो आहे गाड़ा ताईं वाह क्या एक्टिंग कर रहा है अच्छा हां ओके साफ कर मालिक है छा कयो वञे व्लॉग में मोड़ बि त अहिड़ी आहे असां वटि बि अहिड़ी आहिनि सभिनि में अहिड़ी आहे
अनस काल अनस चेस वकार रिकॉर्डिंग ओके आ पंहिंजी सही आहे ठीकु आहे। इहा हितां वारी वो ॾिसूं था चेक कयूं सां काथे ॻाल्हाए न साईं सां अड़े त पोइ ईंदे न खण अचाए न काथे आहे खण अचाए न अड़े चवां थो जॾहिं बाइक आहे न मूं वटि त पोइ ॻाल्हाएसि न कटी हुई काती उन्हें देखा ना क्यों ॻाल्हाए हुन जेको चयो नी हे ॿुधो वरी करी थो वरी करो करे ॻाल्हाए त कोन थो यकी कॉल कई आहे काथे ॻाल्हाईंदे ॻाल्हाएसि न चलो ये आया संगत आ रही उताक सईद साहब जी लोकेशन आ क्या बात है लाल बाग जे नाल सां इहे मशहूरु आहे तमामु माना बहितरीनु हिते माण्हू टिकटॉक बि बनाईंदा आहिनि फोटोशूट बि करण ईंदा आहिनि ऐं टिकटॉकर बि ठाहींदा जीअं भरंदा पिया वीडियोज़ वग़ैरह असां बि भरायूं था फर्स्ट टाइम आयो आहे माना पंहिंजी उतार मूंखे लॻे पियो जियो सभु बहितरीनु चक्कर वग़ैरह ते अचे पर इंशाल्लाह ॿिए चक्कर सां ख़िदमत में मोकिलियो ॾियो मानी वग़ैरह ज़रूरु खाइजो बिल्कुलु साईं हाणे टाइम बि ओवर थी वियो आहे कड़ी मानी जी सलाह कयूं नमाज़ जो टाइम बि थिए थो नमाज़ ईअं वधीक कठे हूंदा कठे इंशाल्लाह माण्हू राउंड वग़ैरह ते अचे नवां ताज़ा थी वेंदासीं राउंड हणंदा ठीकु आहे ठीकु आहे साईं ठीकु आहे कठे कठे हो छला न ॾिसंदा पराई गाॾी वेही रहा शुक्र आहे वियो आहे हिते थोरी देरि विया त हिनखे मानी पानी खाइणी पई आहे टाइम माना लिखो भलो आहे हमरा बसि छा कयूं हुतां किथे महिमान जेको आहे असां घणा ईंदा आहिनि तक़रीबन यार सॼो ॾींहुं दोस्त संगत सॼनि खे टाइम ॾियणो थो पए व्लॉगिंग जी व्लॉगिंग बि हले थी पई हाणे बसि तव्हां ॿाहिरि जी सपोर्ट जी ज़रूरत आहे यार लोकेशन वग़ैरह हिकु चकर वरी ॾिसो हीअ अलाए छो थो मटी अचे लॻे मानी खाई पोइ वेंदो हिते वरी किनी नज़रनि में छो मोटी आई वरी घर में मानी न ॾिनऊं या छो भला मानी खाई पोइ थो वञा हुतां मुंहिंजी यारी साईं हलो हलो त हलो मानी भला હવે મને કદી પ્રોપર્ટી મને ને તકરીબન થયો આ સાईं સાલ थियण वारो अथव माशाल्लाह सुठी लोकेशन ते आबादी મને ઘણી હતાઈ थी वई आहे भाई क्या मेन रोड ते लॻो पिया ॾिसो था हेॾे पीर कोट रस्तो वेंदो आहे अच्छा बेहतरीन तमाम तेजी सां कम हली रहियो आहे बिल्कुलु तव्हां बिल्कुलु हे आहे मतलब खैरपुर टाउनशिप टाउनशिप अच्छा ये नालो मैंने तव्हां ज़हन में कीअं आयो ये बस वेठे वेठे साईं बस खैरपुर टाउनशिप माने कीअं टाउनशिप हणूं था खेरपुर में रहूं था ख़्वाब में न ठहियो नी। खेरपुर लाइ कुझु कयूं टाउनशिप जिन माशाल्लाह तमाम माने बेहतरीन ॻाल्हि आहे प्रॉपर्टी हा सुठी लोकेशन ते आहे हली माशाल्लाह हले तो कम हाणे थोरा बंगला वग़ैरह ठही विया आहिनि हिते इलाही आबादी थी वई आहे कचे त घणी था कयूं वायरल दे ला करो व्लॉग के क्यों था हिते ख़त्म इंशाल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्लॉग में तव्हां सभिनि सां गॾु हूंदासीं त पोइ सईद भाई साईं ठीकु वरी आहे इकट्ठे हो इंशाल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्लॉग में जाते वरी ॿी जॻह ॿी प्रॉपर्टी काथे कंदा हूंदा तव्हां बि इंशाल्लाह ॾिसूं था हाणे हेॾे बि आहे काथे डिफेंस में थोरो टिफिन में ॾे वरी ॾींदा हेॾे हलंदा चकर हणंदासीं हिकिड़ो वरी ठीकु आहे इंशाल्लाह ज़रूरु ईंदो तारे त व्लॉग के ते ख़त्म हूंदा मोबाइल ख़त्म लिखा- इंशाल्लाह मोबाइल लिखा नेक्स्ट टाइम point नेक्स्ट व्लॉग में तव्हां सभिनि सां गॾु आहियूं अल्लाह हाफ़िज़ हेलो हेलो लोकेशन अबे प्रॉपर्टी मज़ा आ गया कॾहिं होटल तव्हां खोलायो मतिलबु में तकरीबन 2 महीना थिया आहिनि